अॼु जो टॉपिक आहे मूंखे हिड़की छो थी अचे। हिड़कियूं बुनियादी तौर ते ॾोरनि मसल्स जेके तव्हांजे छाती हेठां ऐं तव्हांजे मैदे जे मथां हूंदा आहिनि, जो फड़कण ऐं दॿजण आहिनि। इहो सन्हो ट्रैम्पोलिन जहिड़ो ॾोरो फिफड़नि जे पाड़ बुनियाद वटि हूंदो आहे। तंहिं करे जॾहिं इहो फड़के या दॿिजे थो त इहो तव्हांखे थोरो साहु खणाए थो, जंहिं करे हिड़की वारो आवाज़ु निकिरे थो। उन ॾोरे खे तव्हांजो डिफॉर्म सॾियो वञे थो। असां मां घणनि खे हिड़की तमामु घणो खाइण खां पोइ या वरी थधे या बुलबुला छॾींदड़ शइ पीअण खां पोइ थींदी आहे। असांजे मैदे खे इहो जेको झटिको ॾिए थो, उन करे डिफॉर्म ॾोरो तेज़ी सां छिकिजे थो, ईअं ॼण तव्हांखे को छिरक ॾिनो वियो हुजे। उन सां हवा असांजे फिफड़नि में हिकु अहिड़ी रफ़्तार ते छिकिजी थी जो उन करे असांजी नेड़ी मां हिड़की जो आवाज़ु निकिरे थो। उन खां पोइ केॾी महिल ॾोरो थोरो वक़्त लाइ फड़के थो। सुठी ख़बर इहा आहे त इहो अमल कुझु घणनि में थधो थी रुकिजी वेंदो आहे। पर हिकु मशहूरु ॻाल्हि आहे, अमेरिका में हिकु बदनसीब माण्हू खे हिड़कियुनि जो मुसलसल इहो मसइलो 8 सालनि ताईं रहियो। अक्सर डॉक्टर तव्हांखे ॿुधाईंदा त हिड़कियुनि जो इहो सबबु आहे, पर आउं हिकु ॿी ॻाल्हि खे तरजीह ॾियां थो। जेकॾहिं असां खाऊं था, खाधो पेट में वञी ॻरे ख़तमु थी वञे थो, पर पंहिंजो भूत छॾे वञे थो। पेट में फाथल इहो भूत, खाधे वारो भूत, बुलंद आवाज़ सां रोए थो ऐं पंहिंजी क़िस्मत बाबति शिकायत करे थो। तव्हां उन्हनि आवाज़नि खे कॾहिं कॾहिं मैदे जे गूंजण तौरु ॿुधी सघो था। ज़िंदा रहण लाइ भूत खे खाधो खाइणो पवे थो, बेशक इहो खाए थो। असुल में पेट जा भूत बदनाम ज़माना हविछी आहिनि। हर वक़्तु तव्हां वटि चिप्स या कुझु न कुझु हुजणु ज़रूरी आहे। ईअं तव्हांजे पेट वारे भूत जी दवत थी वञे थी। जीअं इहो खाए थो, इहो खाधो मरे थो, वरी वधीक भूत छॾे थो। जेके मोट में खाधो खाइनि, मरनि ऐं घणो कुझु कनि था। नतीजे तौरु पेट में कावड़ियल भूत उभामणु लॻनि था, जिन खे हिकु नओं नज़ारो घुरिजे थो। तमामु जल्द उन्हनि छड़ो भूतनि खे महसूसु थिए थो त उहे गॾिजी करे घणो कुझु हासिलु करे सघनि था। इहो हिकु अॻुवान चूंडनि था ऐं भूतनि जो हिकु तनज़ीम ठाहिनि था। अहिड़ी तरह गैस वारो तमामु वॾो भूत थी वञनि था। जॾहिं इहो वॾो सुपर भूत काफ़ी वधी वञे थो, तॾहिं इहो भूत बचनि जो सिलसिलो जारी करे थो, जेको हिड़कियुनि तौरु ज़ाहिरु थिए थो। नेठि वॾो भूत फाट खाए थो, जंहिंखे असीं उघाड़ी छॾियूं था, ऐं ईअं वरी सॼो अमल ॿीहर शुरू थिए थो। बहरहाल मूं इहो ई ॿुधो आहे। तव्हांखे कहिड़ी कहाणी सची लॻे थी? हिन सॼे टॉपिक खे हिरे हल जेको मस्कुरो ऐं अॻूणो डॉक्टर उन ब्रीफ कयो आहे।